सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, मस वञी हुकूमत ऐं पीटीआई ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी त थियूं, पर हिन वक़्तु सवाल इहो थिए पियो त जेके ॻाल्हियूं थियनि पियूं उहे कहिड़नि शर्तुनि जी बुनियाद ते थियनि पियूं ऐं कहिड़ियूं शर्तूं जेकी आहिनि पीटीआई तरफ़ां इन्हनि ॻाल्हियुनि में शामिल कयूं वयूं आहिनि। ऐं गॾोगॾु इहो बि सवाल पंहिंजी जॻह ते स्टैंड करे थो त छा ॻाल्हियूं आख़िर कामयाब थींदियूं सही, छो त शर्तूं जेके रखियूं वयूं आहिनि पीटीआई जे पारां, पीटीआई मुखालिफ़त पई करे त हिन साल जेकी बजट पेश करणु वञे पई हुकूमत उहा पेश न करे, त छा इहो पॉसिबल आहे? छा हुकूमत पीटीआई जी ॻाल्हियूं मञे सघे थी या न? सभ खां पहिरीं असीं इन ॻाल्हि ते जमाली साहब जो तज्ज़ियो वठंदासीं, पुछंदासीं त हुननि वटि अंदरि जी कहिड़ी ख़बर आहे। ॿिए तरफ़ ऑडियोज़ लीक थियण जो सिलसिलो बि जारी आहे, तमामु अहम ऑडियोज़ लीक थियनि पियूं ऐं उन्हनि ते दिलचस्प रद्द अमल बि साम्हूं अचनि था, उन्हनि ते बि असीं तबसरो कंदासीं। पर शुरू में जेकी ख़बर असीं शामिल कंदासीं, ख़बर त न, अॼु आलमी ॾिहाड़ो पोरियतनि जो मल्हायो वञे पियो, उन्हनि ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त छा पोरियतनि जो इस्तेहसाल थिए पियो ऐं जेतोणीकि हुननि जी उजरत जी असीं ॻाल्हि कयूं, पंजाब त हुननि जी उजरत में इज़ाफ़ो करे छॾियो आहे, पर हिते असीं जेकॾहिं मख़सूस तौर ते सिंध जी ॻाल्हि कयूं त हिते पोरियतनि सां कहिड़ो सलूक कयो वञे पियो हुकूमतनि जे पारां। सो पहिरियों इन ते असीं नज़र विझंदासीं, जेको अॼु जमाली साहब पोरियतनि जो आलमी ॾिहाड़ो सेलिब्रेट कयो वञे पियो, पर ॻाल्हि कई वञे पई त उन्हनि सां मुसलसिल इस्तेहसाल कयो वञे पियो, उन्हनि सां नाइंसाफ़ियूं असीं चऊं जहिड़ी तरह सां उन्हनि खां रवैये जी ॻाल्हि हुजे या उन्हनि जे फाइनेंशियली असीं स्टेबल थियण जी ॻाल्हि कयूं त उहा असांखे तमामु घटि नज़र अचे थी। ऐं अॼु ॾींहुं आहे तॾहिं ई असांखे मुख़्तलिफ़ हुकुमरान बि जेको आहे उन्हनि ते ॻाल्हाईंदे नज़र अचनि था, न त हूअं असीं ॾाढो घटि ॾिसंदा आहियूं, तमामु घटि यादि हूंदा आहिनि पंहिंजा पोरियत भाइर बि। ॾिसो, पहिरियों त ज़ाहिर शिकागो जे मज़दूरनि खे असांखे सलाम पेश करणु घुरिजे, बिल्कुलु, जिन जी महिनत, जिन जी जदोजहद ऐं जिन जी क़ुर्बानी जे करे मां नथो चवां त पाकिस्तान में सभिनी पोरियतनि खे उन्हनि जा हक़ मिली विया आहिनि या दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पोरियतनि खे उन्हनि जा हक़ मिली विया आहिनि, पर घटि में घटि पाकिस्तान ऐं कुझु मुल्क छॾे करे जेकॾहिं असां दुनिया जी ॻाल्हि कयूं त हुते हिकिड़ो ट्रेंड सेट थी वियो त 8 कलाक जेको आहे पोरियत पंहिंजी मज़दूरी कंदो ऐं 8 कलाक जो उन्हनि जो मुआवज़ो जेको आहे हिकिड़ो तय थियल शेड्यूल जे मुताबिक़ उनखे अदा कयो वेंदो। तव्हांखे ख़बर आहे त पोरियतनि जेको आहे हिन लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं जेको आहे 8 कलाक जी नौकिरी वरी वक़्त ते जेको आहे उनजो पोरियो उनखे मिलणु ऐं जेको उन्हनि तरीक़ेकार रखियो त 8 कलाक असां नौकिरी कंदासीं, 8 कलाक सुम्हंदासीं ऐं 8 कलाक जेके आहिनि उहे फैमिली सां गुज़ारींदासीं। बेसिकली जेको उन्हनि जो कॉन्सेप्ट हुयो जंहिंजे करे उहा तहरीक हली ऐं मां सम्झां थो त नाक़ाबिले फ़रामोश उन वक़्त जे मज़दूरनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, पंहिंजी जानुनि जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ऐं उन्हनि क़ुर्बानीनि जो समरी आहे जो दुनिया जे 70% ऑफ मुल्क चई सघां थो त उते बहरहाल हिकिड़ी फिक्सेशन पैदा थी ऐं जेकॾहिं 8 कलाक खां वधीक को कमु जेकॾहिं करे रहियो आहे दुनिया जे ऐं सुठनि मुल्कनि जी जिते सुठो कानून ऐं सुठो आइन आहे उन्हनि जी ॻाल्हि करे रहियो आहियां त उते उन्हनि जो पोइ इहो ओवर टाइम सिस्टम जेको आहे उहो नाफ़िज़ुल अमल आहे। बदकिस्मती सां पाकिस्तान में जेको आहे उहो अमल अञा ताईं जेको आहे उहो लड़ियूं माण्हू ज़रूरु कनि था, कुकूं ज़रूरु कनि था, एहतिजाज ज़रूरु कनि था, पर अॼु ताईं हिते उन सिस्टम खे सरकारी सतह ते त मां चवां त ठीकु आहे उहो नाफ़िज़ुल अमल आहे, उनजी हिकिड़ो टाइम सेट आहे, पर दरअसल उन ते अमल कोन थींदो आहे ऐं इन टाइमिंग जे बावजूदि बि जेको आहे पाकिस्तान जी न त मुख़्तलिफ़ फैक्ट्रियुनि में, न मुख़्तलिफ़ कारख़ाननि में, न मुख़्तलिफ़ सनअतनि में, यानी कि असांजी जेकी पंहिंजी मीडिया जी सनअत आहे उनजी बि जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त बहरहाल इन जी इम्प्लीमेंटेशन जेको आहे उहो घणे भाङे मां सम्झां थो अञा ताईं न थी सघी आहे, पर छो जो उन्हनि हिकिड़ो ट्रेंड सेट करे छॾियो हुयो, हिकिड़ा पैराया जेके आहिनि उन्हनि तय करे छॾिया पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾेई, त इन करे अॼु सॼी दुनिया में न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि सॼी दुनिया में जेको आहे पोरियतनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। त लिहाज़ा सभ खां अॻु में बसि इहो ई आहे त असां शिकागो जे तमामु मज़दूरनि उन्हनि जे अहले खाना जेके हिन वक़्तु हूंदा उन्हनि खे बि जेको आहे उहो पंहिंजे भेटा पेश करणु घुरिजे, छो जो ज़ाहिर आहे जेकॾहिं उहो दुनिया जे हिसे में क़ुर्बानी न ॾियनि हा त शायदि मज़दूर जेके आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी सां न त पंहिंजी उजरत हासिलु करे सघनि ऐं न पंहिंजी टाइमिंग जेको आहे उहा मुक़ररु कराए सघनि हा, त बहरहाल उन्हनि सभिनी खे। सिंध में तव्हां कीअं ॾिसो था, जीअं होॾे पंजाब में उजरत उन्हनि वधाए छॾी आहे, त हिते तव्हांखे इहा शइ नज़र अचे पई? ॾिसो, इहा त ज़ाहिर आहे बजट में वधंदी पंजाब में, त मां सम्झां थो छो जो पॉलिटिकल प्रेशर तमामु घणो आहे हिन वक़्तु
एक्टिविटी जेको आहे पंजाब मां सम्झां थो हींअर महवर बणियल आहे सियासत जो, त ज़ाहिर आहे उते जेकी मुस्लिम लीग नून जी हुकूमत आहे उन ते प्रेशर तमामु घणो आहे, त इन करे जेको बि हुननि अनाउंस कयो आहे मूंखे ख़बर न आहे त ग्राउंड रियलिटी जे मुताबिक़ उहो मिलण शुरू थिया आहिनि या न थिया आहिनि, पर जेकॾहिं ज़ाहिर आहे उहो बजट में ई ज़ाहिर आहे उनखे लीगलाइज़ कंदा हो। मां सम्झां थो त जेको आहे सिंध में बि इहा शइ थियण वारी आहे ऐं न सिर्फ़ु वेजिस वधंदा बल्कि जेके डेली वेजिस वारा एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि जे लाइ बि जेको आहे ख़ुशख़बरी आहे, जेको ईंदड़ बजट आहे त हुकूमत त कोशिशि करे रही आहे त मिनिमम जेको आहे उहो 40,000 जेको आहे उहो कयो वञे, पर जेकी मुंहिंजी इतला आहे त हीअ 30 खां 35,000 जे दरमियान जेको रस्तो कढी जेको आहे सिंध में बि जेको आहे वधी रही आहे ऐं हिन बजट में उनजी मुंहिंजे ख़्याल में मंज़ूर बि थी वेंदी, यानी बजट बि ईंदो। पर तव्हां ॾिसो त ऑपोज़िशन वॾियूं ॻाल्हियूं करे पई त जेको आहे बजट तव्हां हिन भेरे न ॾियो, हिन साल न ॾियो, त छा इहो पॉसिबल आहे? छा हुकूमत उन्हनि जी ॻाल्हियुनि में अचे थी? छो त इहे ख़बरूं अॼुकल्ह हेडलाइंस में यानी मुख असीं चऊं त बणियल आहिनि। इहा पॉसिबिलिटी कान्हे। ॾिसो PTI ज़ाहिर आहे हींअर अपोज़िशन में आहे ऐं अपोज़िशन जो कमु इहो ई हूंदो आहे त हू मुतालबा वॾा रखे। PTI जेके मुतालबा हींअर रखिया आहिनि ऐं मां त सम्झां थो इहा PTI जे लाइ ई शर्म जो मुक़ाम आहे जेके हुननि पंहिंजा मुतालबा पाण रखिया आहिनि, त हुननि जो मुतालबो इहो आहे त डेट वधाई वञे, आइन में तरमीम कई वञे ऐं उन लाइ जेको आहे उन्हनि जा जेके इस्तीफ़ा जेके ॾिनल जेके अप्रूव्ड इस्तीफ़ा आहिनि उहो चवनि था त उन्हनि खे इग्नोर कयो वञे, दरगुज़र कयो वञे ऐं हिननि खे वरी वापसि असेंबली में अचण जो मोहलत ॾिनी वञे त जीअं ही गॾिजी करे तरमीम करे सघनि आइन में, यानी जेको आइनी मुद्दत आहे 90 ॾींहं जी, त जीअं हुनखे ई तब्दील करे सघनि न। त इहा मां सम्झां थो त सफ़ा हिकिड़ी शर्म जी ॻाल्हि आहे जो PTI हुकूमत जे हुसूल जे लाइ मां सम्झां थो त एतिरा थर्ड क्लास फ़ैसिला करे रही आहे, न त अपोज़िशन हमेशह पंहिंजे स्टैंड ते क़ाइमु रहंदी आहे। अपोज़िशन जेको आहे उहो उनजो कमु ई हूंदो आहे प्रेशर वधाइणु। मां सम्झां थो त PTI छो जो हिननि कॾहिं बि ॾाहप सां फ़ैसिला कान कया आहिनि, हिननि जॾहिं बि फ़ैसिला कया आहिनि या त जल्दबाज़ी में फ़ैसिला कया आहिनि या हिन पॉलिटिकली मां सम्झां थो हिननि में विज़डम न हुजण जे करे हिननि जेके फ़ैसिला कया आहिनि उहे अॻिते हली हिननि खे पाण उनजो अहसासु थियणु शुरू थी वेंदो आहे त हिननि जा फ़ैसिला ग़लति आहिनि। जीअं ॿिनि असेंबलियुनि खे डिज़ोल्व करण जो फ़ैसिलो जेको हाणे रड़ियूं करे रहिया आहिनि, असांखे जेको आहे हिन असेंबली ॿिन्ही में खे जेको आहे या टुटी वञे सॼे मुल्क जी या जेको आहे असांखे वरी ॿई हुकूमतूं जेके आहिनि उहे वापसि मिली वञनि ऐं असांजा जेके MNS जिन जा इस्तीफ़ा मंज़ूर थियल आहिनि उन्हनि खे इग्नोर कयो वञे ऐं असां वापसि पार्लियामेंट में अचूं। त इहो इन मां विज़डम आहे या हिननि जी जेकी सियासी तर्ज़ आहे इहो जेको आहे हिननि खे, छो जो ही सियासतदान त हुया कान, त पहिरीं ॾींहं खां चवां न, ही त ज़ाला प्लंटर हुआ, हिननि खे प्लांट कयो वियो ऐं अॼु बि आउं सम्झां थो त हिननि खे मुल्क जी इकोनॉमी खे तबाह ऐं बर्बादु करण जे लाइ प्लांट कयो वियो आहे। ऐं मां हींअर कुझु ॾींहं अॻु में वरी इतफ़ाक़नि जेको आहे हकीम सईद जी उन किताब खे वरी विज़िट करे रहियोसि त उनजी जेकॾहिं तफ़सील जेकॾहिं तव्हां ॾिसो त उहो इंतिहाई ख़ौफ़नाक आहे। अच्छा, हकीम मोहम्मद सईद जेको आहे हिकिड़ो क़ाबिल एहतराम शख़्सियत हो हिन मुल्क जी, जंहिं हिन मुल्क जे लाइ तालीम जे लाइ ऐं सिहत जे शोबे में मां सम्झां थो त हिकिड़ो वॾो किरदारु अदा कयो ऐं उन पंहिंजी किताब में जेके इनकशाफ़ कया आहिनि उहे ख़ौफ़नाक आहिनि, उहे छिड़काईंदड़ आहिनि, स्पेसिफिक आहिनि उहे त ही यहूदियुनि जो एजेंट पाकिस्तान जी इकोनॉमी खे तबाह ऐं बर्बादु करण जे लाइ, पाकिस्तान जे सरहदी हुदूद खे तबाह ऐं बर्बादु करण जे लाइ प्लांट कयो वञे पियो यहूदियुनि जे तरफ़ां। उनजी एक्यूरेट लैंग्वेज हाणे आउं तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, छो जो पहिरियों ज़ाहिर आहे उन हवाले सां कुझु लाइनूं मुख़्तलिफ़ अख़बारनि जी छपियल जा असां हवाले ॾींदासीं, जीअं नवाए वक़्त जेको आहे उहा किताब पढ़ण खां पोइ छिरकाईंदड़ इनकशाफ़ आहिनि हिन जे बारे में, हिन जे करेक्टर जे बारे में बि उन में तमामु घणो चैप्टर आहे हिन जे बारे में पूरो, ऐं ॿुधायो वियो आहे त हिन खे कहिड़नि कहिड़नि मक़सदनि जे लाइ कहिड़ी कहिड़ी ताक़तुनि जेको आहे प्लान कयो आहे। त जीअं पाकिस्तान खे ॾिसो, पाकिस्तान जीअं मां पहिरियों खां चवंदो आहियां त पाकिस्तान पहिरियों इस्लामी एटमी मुल्क आहे। पाकिस्तान खे अलाह साईं जुग्राफियाई हुदूद जेकी ॾिनी आहे उहो इंतिहाई ताक़तवर ॾिनल आहे। पाकिस्तान खे जेके अलाह साईं वसीला ॾिना आहिनि
उहे बि दुनिया जे कई मुल्कनि खां तमामु घणा ॾिनल आहिनि। सिर्फ़ु असां वटि गुड गवर्नेंस न हुजण जे करे असां यकीनन तरक़ी जी उहे राहूं तय न करे सघिया आहियूं जेके घुरिजल आहे। छो जो अलाह साईं असांखे 4 मौसम ॾेई छॾिया, ज़रात ॾेई छॾी, असांखे माइंस ॾेई छॾियूं। मक़सदु मौजूदु आहे, कोयले जी सूरत में मौजूदु आहे। पर असांजो जेको मसइलो उहो आहे त गवर्नमेंटनि जी हिकु त पाकिस्तान जे ख़िलाफ़ु जेको हाणे कुझु तारीख़ी किताब पढ़ी इन नतीजे ते पहुतो आहियां त असांजी इस्टेब्लिशमेंट खे शुरू खां वठी जेके बैरूनी ताक़तूं आहिनि उन्हनि कंहिं न कंहिं मामले में उलझाए रखियो। ऐं असां जेको मुल्क तरक़ी याफ़्ता मुल्क हुयासीं ऐं दुनिया जा केतिरा ई मुल्क जेके आहिनि उहे मरून मिनत तरक़ी हासिल करे सघिया आहिनि पाकिस्तान जे, जंहिंमें अरब कंट्रीज़ बि आउं शामिल थो करे सघां, जंहिंमें आउं चाइना बि शामिल थो करे सघां, जंहिंमें आउं जर्मनी जहिड़ा मुल्क बि शामिल थो करे सघां, जिन खे पाकिस्तान वॾी तादाद में बैकअप प्रोवाइड कयो। बदकिस्मती सां पाकिस्तान जी जेको आहे उहो मईशत डाउन थींदी वई ऐं बहरहाल हू मुल्क जा जेकी बि उते लीडरशिपूं आयूं उन्हनि मुल्कनि में उन्हनि पंहिंजे मुल्क खे जेको आहे इकोनॉमी तौर ते मज़बूत कयो आहे। उन्हनि जी जेकी इकोनॉमी जेकी बुॾल इकोनॉमी हुई उहा आसमान ते पहुची वई ऐं असांजी जेकी स्टेबल इकोनॉमी हुई असां जेको आहे ज़मीन बोझ थी वियासीं। अहिड़े तरीक़े सां एग्रीकल्चर में असां तमामु घणो डैमेज थिया आहियूं। पाकिस्तान 70% एरिया जेको आहे असांजो एग्रीकल्चर हुयो, पर बदकिस्मती सां असुल जेकी ॻाल्हि आहे त उहा वाकई में लीडरशिप ऐं गवर्नेंस जी आहे। त हिकिड़ो सवाल आउं तव्हांजे अॻियां इहो बि रखंदसि त हिन वक़्तु पाकिस्तान खे आख़िर कहिड़े लीडर जी ज़रूरत आहे, कहिड़ी लीडरशिप, कहिड़े क़िस्म जी लीडरशिप जी ज़रूरत आहे, तव्हां सम्झो पिया? ॾिसो लीडर्स जेके आहिनि उहे ज़ाहिरा जेके मौजूदु माण्हू आहिनि इन में ई कंहिंखे अॻियां अचिणो हूंदो ऐं पर हिकु आइडियल लीडर जे करे अवां खां पुछां त उहो कहिड़ो हिन वक़्तु हुजणु लाज़मी आहे, ज़रूरत आहे पाकिस्तान खे? लीडर त हिन वक़्तु पाकिस्तान में कोई बि कान्हे न। अच्छा, तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पाकिस्तान में हिन वक़्तु लीडरशिप जो ई त फुक़दान आहे। यानी हिकिड़ा उहे लीडर आहिनि जिन ते बहरहाल तमामु घणा एलिगेशन्स आहिनि जेके 3 सालनि खां इस्टेब्लिशमेंट जा मुख़्तलिफ़ ताक़तवर माण्हू उन्हनि ते लॻाईंदा रहिया आहिनि। त उन्हनि जी जेकी रिप्यूटेशन ऐं उन्हनि जो जेको किरदारु आहे उहो हिन मशकूक करे चुका आहिनि अवाम जी नज़र में। ॿियो जेको हिकिड़ो लीडर हींअर पैदा थियो उन जे बारे में जेकी असां हाणे तारीख़ आहिस्ता आहिस्ता जे करे उनजी ॾिसूं था, पढ़ूं था, प्लस जेकी 4 साल उनखे हुकूमत मिली उनजो जेकॾहिं असां तक़ाबुली जाइज़ो वठूं था त जेको उन किताब में लिखियलु आहे तव्हां बिलीव कयो मूंखे एज़ इट नज़र अची रहियो आहे। अच्छा, यानी जेके जेके मुंहिंजे ख़्याल में किताब खे आणणु घुरिजे ऐं वो मां त इहो सोचां थो त केनी जो काइन जी ट्रांसलेट करे असां न जमानी साहब ॿिया जेके सियासतदान आहिनि उहे इमरान खान जी जॾहिं इहा ॻाल्हि कनि था त हिकिड़ो प्लांटेड एजेंट आहे या हू मख़सूस तौर हिकु एजेंडा जे ज़रिए जेको आहे प्लांट कयो आहे, त उहे बि छा हिन किताब खे ई मद्देनज़र रखी करे इहा ॻाल्हि कनि था या उन्हनि वटि के ॿिया सोर्सिस बि आहिनि? ॾिसो जेके हिन जा राब्ता हुया, जेके हिन जा तरीक़ेकार हुआ ऐं जेको हिन जो तर्ज़ अमल हुयो, मां सम्झां थो त जेकी असांजी इस्टेब्लिशमेंट या जेके ॿिया पॉलिटिशियन्स आहिनि उहे उन ज़ाविये खे ॾिसंदे पंहिंजी ओपिनियन हिकिड़ी ठाहे रहिया आहिनि। मूंखे न पॉलिटिकल माण्हुनि या इस्टेब्लिश जे माण्हुनि जी ओपिनियन सां सरोकार कान्हे। मां जेको हाणे पाण पढ़ी रहियो आहियां किताब, उन में जेको आहे मां पाण हैरान आहियां त पॉलिटिक्स, छो जो हकीम सईद पॉलिटिकल माण्हू न हो, हू हिकु बाख़बर माण्हू हो ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ज़ाहिर आहे उनजा पंहिंजा हिकिड़ा कॉन्टेक्ट्स हुआ जंहिं ग्राउंड ते न त हुनजी त कंहिं सां का पॉलिटिकली दुश्मनी त कान हुई न जो हिन जे ख़िलाफ़ु, ऐं उहो बि एतिरी पुराणी किताब, त उन वक़्तु यानी की हकीम सईद साहब वटि उहा इंफॉर्मेशन मौजूदु हुई जेकी असांजे मां सम्झां थो जंहिंसां मूंखे अफ़सोस थी रहियो आहे त यानी उन हकीम सईद जी किताब त ज़ाहिर मार्केट थी चुकी हुई न, उहा त जेके इस्टेब्लिशमेंट जा चङा मुड़ुस हूंदा आहिनि उन्हनि बि पढ़ी हूंदी, उन्हनि जी बि नॉलेज बि हूंदी। हाणे जेको मूंखे इहो महसूसु थी रहियो आहे त इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो तबिको जेको आहे यानी की उहो पाकिस्तान मुखालिफ़ हुयो न, जेको हिनखे प्लांट करे खणी आयो। आलाकार त लोकल इस्टेब्लिशमेंट बणी आहे न, प्रेशर्स भले इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट जा हुजनि या यहूदियुनि जा हुजनि या कंहिंजा बि हुजनि, पर जेसि ताणी आलाकार जेको आहे हितां प्रोवाइडर यानी इलेक्शन में तव्हांखे कीअं धांधली कराइणी आहे, RTS कीअं विहारणो आहे, मुखालफ़िन ते कहिड़ा कूड़ा केस ठाहे उन्हनि खे जेलनि में बंदि करिणो आहे, जेकॾहिं हू बाज़ नथा अचनि त कीअं उन्हनि जी रैलियुनि ऐं जलसनि ते ख़ुदकुश धमाका कराइणा आहिनि ऐं सवें कारकुन जेके आहिनि पैदाइश में शहीद कया विया,
यानी एॾो वॾो प्लान जेको आहे ठाहे हिनखे खणी आया, हिनखे फ़रिश्तो बणाए जेको आहे तव्हां पेश करे छॾियो आवाम जे साम्हूं, त उहो रुॻो इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट जो इहो कमु न आहे। छा जमाली साहब उहे मख़सूस ग्रुप्स पोइ इमरान ख़ान खे सपोर्ट कंदा रहिया, छा ॿियनि सियासतदाननि खे अहिड़े क़िस्म जी सपोर्ट अहिड़े क़िस्म जे मख़सूस ग्रुप्स मां कोन मिलंदी रही माज़ी में, या हिन वक़्त बि जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं, या इहे इमरान ख़ान ई ख़ासि माण्हू आहे? बाक़ी जेके सियासतदान आहिनि मां सम्झां थो त उन्हनि जी कोताहियूं खामियूं पंहिंजी जाइ ते, पर मुंहिंजी दिलि इहा मञण लाइ तयारु न आहे त उन्हनि मां को बि अहिड़ो लीडर हूंदो जेको पाकिस्तान जी जुग्राफियाई हुदूद खे नुक़सानु पहुचाइण जे लाइ पंहिंजूं ख़िदमतूं पेश करे, जेको मां पाण पंहिंजी फहम खां इहा ॻाल्हि चई रहियो आहियां, कंहिं इंफॉर्मेशन जी बुनियाद ते न पियो चवां। अच्छा। पर उन किताब जा जॾहिं पढ़ण खां पोइ तव्हांजा रोंगटा जेके आहिनि उहे खड़ा थी वेंदा त आख़िर इहो गेम हुयो छा। बेसिकली पाकिस्तान खे जा 3 टुकड़ा करण जो जेको आहे इहो वॾो घिनौनो मनसूबो हुयो जेको यहूदीन तयारु कयो आहे। यानी तव्हां सम्झो त बलूचिस्तान खे बिल्कुलु धार हुननि खे रियासत तौर ते क़ाइमु कराइणो आहे। अहिड़े तरीक़े सां KPK खे जेको आहे बिल्कुलु धार जेको आहे जेके क़बाइली इलाइक़ा आहिनि उन्हनि खे हिकिड़ी अलॻि रियासत तौर ते जेको आहे साम्हूं आणणो आहे ऐं पाकिस्तान खे महदूद करे छॾिणो आहे। रुॻो इहो मुल्तान ऐं जो जीअं जंहिंखे असां माज़ी में सिर्फ़ु सिंध चवंदा हुआसीं, उहे जेकी आहे हिसो रुॻो बरक़रार आहे। बाक़ी सभु हिसा जेके आहिनि उहे पंहिंजी दानिश मुताबिक़ या पंहिंजी साज़िश मुताबिक़ उहे तब्दील पंहिंजे तौर ते करे चुका आहिनि, उन्हनि जा नक्शा जेके आहिनि उहे ठाहे चुका आहिनि। ऐं इन लाइ तव्हां ॾिठो हूंदो त बलूचिस्तान में जेकी डिस्टेबलाइज़ेशन आहे उहा बि उन सिलसिले जी कड़ी आहे। अहिड़े तरीक़े सां जेकी तालिबान जो हिकिड़ो मख़सूस ग्रुप आहे जेको पाकिस्तान दुश्मन आहे, क़बाइली इलाइक़नि में जेके ख़ौफ़नाक क़िस्म जा दहशतगर्दी जा वाक़िया थी रहिया आहिनि उहे बि सभु उन सिलसिले जी कड़ी आहिनि। पर पॉलिटिकल जेको आहे उनजो महवर जेको आहे उहो इमरान ख़ान हुयो त कहिड़े तरीक़े सां अची करे ही नफ़रतुनि जा ॿिज पोखींदो। ॾिसो पाकिस्तान जो जेको आवाम जीअं बि पाण में हिक ॿिए सां सियासी झेड़ा झटा थींदा रहिया आहिनि, माज़ी में हिक ॿिए ते केसिस बि ठहिया आहिनि, जेलनि में बि विया आहिनि, सभु कुझु ठीकु आहे, सियासत में थींदो रहंदो आहे। पर पाकिस्तान जी आइडेंटिटी खे ख़तमु करणु, पाकिस्तान जी जुग्राफियाई हुदूद खे ख़तमु करणु ऐं पाकिस्तानी अवाम जे दिलनि में नफ़रत पैदा करणु, माज़ी में सियासतदाननि हिक ॿिए जे ख़िलाफ़ु नफ़रत ज़रूरु पैदा कई, हिक ॿिए जी सियासी जमातुनि खे नुक़सानु ज़रूरु पहुचायो, पर पब्लिक में जेको आहे पाकिस्तान ख़िलाफ़ या पाकिस्तान फ़ौज जे ख़िलाफ़ु नफ़रत जो ॿिज न पोखियो। छो जो जेकॾहिं ॾिसो पाकिस्तान फ़ौज जे ख़िलाफ़ु जेकॾहिं नफ़रत जो ॿिज पोखिजी थो वञे ऐं उहा फ़सल वॾी थी थी वञे त पाकिस्तान जी जुग्राफियाई हुदूद ते त ज़ाहिर आहे त हिन फ़ौज खे ई पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियणियूं आहिनि न। आम माण्हू वञी फ़िलहालु जंग कान विढ़ंदो आहे, जंग त जेको आहे ज़ाहिर आहे सरहदी मुहाफ़िज़ जेके आहिनि उहे तव्हां पंहिंजी आर्मी ठाहियल आहे ऐं उहा आर्मी कंदी आहे। पर जेकॾहिं तव्हां उनजे ख़िलाफ़ु अवामी सतह ते नफ़रत पखीड़ींदा, उनखे जेके जवान जेके सरहदुनि ते जेके 30 में ऐं ख़ौफ़नाक सीउ ऐं ख़ौफ़नाक गर्मी में पंहिंजी उते जानूं क़ुर्बान करे था ॾियनि, जॾहिं तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु नफ़रत पैदा कंदा त उन्हनि जा हौसला जेके आहिनि उहे कमज़ोर थींदा ऐं जॾहिं उन्हनि जा हौसला कमज़ोर थींदा त हू उन जज़्बे सां जंग न करे सघंदा। हाणे हिन जेकी साज़िश कई आहे इमरान ख़ान, जेको प्लांटेड एजेंडा आहे, इहो ई एजेंडा आहे, एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ नफ़रत पैदा करणु एजेंडा आहे, मोसाद जो बि इहो एजेंडा आहे, CIA जो बि इहो एजेंडा आहे त पाकिस्तान जे अवाम, पाकिस्तान जी हिकिड़ी ॿी तारीख़ आहे त पाकिस्तान जे अवाम हमेशह फ़ौज खे भरपूर सपोर्ट कयो आहे, चाहे उहा 65 जी जंग हुजे चाहे 71 जी जंग हुजे। नुक़सानु फ़ाइदे जी हिन वक़्तु ॻाल्हि कान करे रहियो आहियां, पर पाकिस्तानी अवाम पंहिंजी फ़ौज खे तमामु घणो सपोर्ट कयो आहे। यानी जंहिं जॻहियुनि तां जेकॾहिं फ़ौज जा काफ़िला वेंदा त पाकिस्तानी अवाम बि उन्हनि सां गॾु चुको आहे। जेकॾहिं उहे जंग ते वेंदा त उन्हनि जी बहरहाल उन्हनि जी मेडिकल जे लाइ, उन्हनि जे खाइण पीअण जे लाइ, उन्हनि जे रोड रस्तनि जे लाइ, उन्हनि जी फैसिलिटेशन जे लाइ अवाम जेको आहे फैसिलिटेशन कंदो हुयो। पर हीअ जेके नफ़रत पैदा करण जो हिनखे एजेंडा ॾिनो वियो इमरान ख़ान खे, इहो एॾो ख़ौफ़नाक आहे जो जेके जीअं मां आहिस्ता आहिस्ता इहे पढ़ूं था अञा जेके शयूं साम्हूं रोंगटा माण्हू जा खड़ा थी वञनि त हिन जो एक्चुअल प्लान छा आहे। ठीकु, जंहिं इमरान ख़ान खे लेट्स से प्लान कयो वियो ऐं उनखे असीं चऊं कुझु इंकशाफ़नि जे मुताबिक़ मुसलत कयो वियो, त छा उहो तव्हांखे हिन वक़्तु पंहिंजे एजेंडा जे हवाले सां कामयाबु नज़र अचे पियो या फेल थींदे नज़र अचे पियो? ॾिसो, जेकॾहिं इमरान ख़ान खे जंहिं प्लान कयो मां सम्झां थो त उहो 50% जेको आहे पंहिंजे मक़सद में कामयाबु थी वियो आहे। अच्छा। ऐं जंहिं तरीक़े सां हिन वक़्तु पाकिस्तान में इंतिशार आहे ऐं जंहिं तरीक़े सां हींअर अवाम में नफ़रत जेको आहे पैदा थी रही आहे आहिस्ता आहिस्ता, तव्हां ॾिसो त जेके कचा ज़हन आहिनि ॿारनि जा, जेके असांजी यूथ जेके असां चवंदा आहियूं,
उन्हनि जी जेकी लैंग्वेज आहे तव्हांखे लैंग्वेज ॿुधाईंदी आहे जेकी ख़ासि तौर ते वरी सोशल मीडिया जे ज़रिए सभिनी जे साम्हूं ईंदी आहे, उहा लैंग्वेज ॿुधंदी आहे त उन्हनि में केतिरो ज़हर भरियो पियो वञे, उन्हनि जे दिलि में उन्हनि जे दिमाग़ में केतिरो ज़हर पियो भरियो वञे, जंहिंजो हू इज़हार अञा त हू ख़ौफ़ जे मारे एतिरो इज़हार नथा कनि त मुख़्तलिफ़ इदारा जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे सघनि था, पर इहो जेको ज़हर जो जेको ॿिज पोखियो वियो आहे इन जा यकीनन ख़ौफ़नाक नतीजा निकिरंदा। मां सम्झां थो त अचण वारो जेको वक़्तु आहे जेकॾहिं इन्हनि सभिनी मामलनि खे सुहिणे अंदाज़ में टेकल न कयो वियो त अचण वारो पर शयुनि खे जमानी सां पधिरो थियणु घुरिजे न, छो त इन्हनि यूथ में या यंगस्टर्स जी ॻाल्हि कयूं जेके सपोर्ट कनि था इमरान ख़ान में, त उन्हनि में इहो ई तासुर आहे त भई जेकी प्रॉपर्टीज़ आहिनि या करप्शन जे हवाले सां इमरान ख़ान घटि आहे ऐं जेके वधीक करप्ट केसिस आहिनि उहे ॿियनि पार्टीज़ जा घणा साम्हूं उन जे अचनि था, त तॾहिं शायदि उन्हनि जूं उमेदूं उन इमरान ख़ान सां घणियूं वाबस्ता आहिनि। हिकु इहो बि त रीज़न, हिकिड़ो इहो तासुर जेको जनरली हू इमरान ख़ान खे सपोर्ट करे रहिया आहिनि, त इहो आहे हिन जे पोयां त हू घटि करप्ट जेको हूंदो आहे वधीक करप्ट बाज़ औक़ात रियलिटी खां वधीक ख़तरनाक साबित थींदो आहे। हू चवनि था त नवाज़ शरीफ़ जूं लंडन में फ्लैट्स आहिनि, इमरान ख़ान जूं कोन आहिनि, पंहिंजनि ॿारनि खे छॾे करे अची करे वेठो आहे, त इहो उन्हनि में जनरली ॾाढो प्रिवेल करे पियो न, जंहिंखे सबबु सपोर्ट कनि पिया। ग़लति आहे तो पंहिंजे ॿारनि खे छॾे करे वेठो आहे न। गोरनि में ऐं जंहिंसां शुजात यहूदियुनि सां शादी कई आहे उन्हनि में इहो कॉन्सेप्ट न आहे, फैमिली सिस्टम जो जेको आहे न कॉन्सेप्ट कान हूंदो आहे। हिन खे ॿार न रखणो उसूलनि त जॾहिं उते 18 सालनि जा ॿार थी वञनि त उहे पाण इंडिपेंडेंट हूंदा आहिनि, उते इहो सिस्टम न आहे त माउ पीउ फैमिली गॾु पाण वञी खाइनि ऐं पाण वञी कमाइनि, कॉन्सेप्ट पर इहो शइ उन्हनि जो सपोर्टर्स जो ध्यानु छिकाइण में वरी मदद कनि थियूं। इहो इशू दरपेश कान्हे, पर जेके इन जी ॿी थी आहे पोइ एतिरी ज़रूरत आहे त उनखे टेरियान खे क़बूल करे, ग़रीब आहे लॻो पियो आहे उनखे जेको आहे उहो क़बूल न कई ऐं वञी उनखे वरी जमामा जेको आहे पाण वटि रखियो आहे। मसइलो इहो कान्हे, मसइलो मां चओ त कॾहिं कॾहिं मूं चयो जीअं परसेप्शन जेको आहे उहो तमामु ख़ौफ़नाक साबित थींदो आहे रियलिटी जे मुक़ाबले में। जेको 30 सालनि खां मुख़्तलिफ़ सियासी जमातनि जे अॻुवाणनि जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडा इन में एस्टेब्लिशमेंट इंटरनेशनल एस्टेब्लिशमेंट प्रोपेगेंडा थियल आहे नेशनल सतह ते ऐं इंटरनेशनल सतह ते, जेके हितां जा माण्हू आहिनि या हितां जा जेके ओवरसीज़ आहिनि उहो प्रोपेगेंडा एतिरो ख़ौफ़नाक हद ताईं थियल आहे जीअं मां सम्झुमि त हाणे तव्हां इमरान ख़ान ते भले इल्ज़ाम बि लॻायो पर जेको हिकिड़ो तबक़ो आहे उहो मञण लाइ तयारु कान्हे, हिन जूं सभु चोरियूं आशिकार आहिनि, उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ त ॾिसो न केसिस थिया, अदालतुनि में विया, नैब, FIA, एंटी करप्शन, कहिड़ो अहिड़ो इदारो हुजे उन्हनि खे छॾियूं, JITU ठहियूं, हसास इदारा हुन में शामिलु, हिकिड़ो जुर्म साबित कान थियो किथे बि। ऐं हिन ते सभु प्रूफ्ड इल्ज़ाम आहिनि। ऐं हींअर टिकेटुनि जो तव्हां ॾिसो त खुलेआम जेको ही इल्ज़ाम ॿिए ते लॻाईंदो आहे बेसिकली ही पाण उहो प्लान करे रहियो हूंदो आहे, ही पाण उहो कमु कंदो आहे ऐं उनजो इल्ज़ाम ॿिए ते एडवांस लॻाइणु शुरू करे छॾींदो आहे। उहो इनखे चइबो आहे प्रोपेगेंडा मास्टर, ही आहे प्रोपेगेंडा मास्टर, ही आहे हिन जो जेको ब्रेन आहे, जीअं मूं चयो त उहो आहे ई साज़िश जे लाइ हिन मुल्क में प्लान थियल आहे। हिन जो जेको दिमाग़ु आहे उहो अफ़रा तफ़री फैलाइणु आहे, हिन जो जेको दिमाग़ु आहे उहो माण्हुनि में नफ़रतूं फैलाइणु आहे। हिन जो दिमाग़ु इहो आहे ई कान त असांखे पाकिस्तानी अवाम खे हिकु करिणो आहे। असां में ऑलरेडी तव्हां ॾिसो न केतिरा तफ़रीक़े बाज़ी त असां में ऑलरेडी पैदा थियल आहिनि न, उहो मां इहो नथो चवां त उहे इमरान ख़ान अची पैदा कया आहिनि, शिया, सुन्नी, देवबंदी, बरेलवी फ़िरक़नि में असांखे अॻु में तक़सीम कयो वियो, इहा उहो साज़िश जो हिसो, पर उन जे बावजूदि बि इन तमामु फ़िरक़नि में हिकिड़ी अफ़रा तफ़री बैरून साज़िश जे तहत फैलाइण जे बावजूदि बि असांजी क़ौम में पाकिस्तान जी जुग्राफियाई हदूद ऐं पाकिस्तान आर्मी के ख़िलाफ़ एतिरी नफ़रत पैदा कान थी सघी। जेको कमु हिनखे सौंपियो वियो त हाणे ही जेको आहे इन करे हिन जो इहो इमेज ठाहियो वियो, हालांकि सभिनी खे ख़बर हुई त हिन जो जेकॾहिं ट्रैक रिकॉर्ड ॾिसो कप्तानी खां अॻु में वरी कप्तानी जे दौरान वरी कप्तानी खां पोइ त हिन जो ही हुयो छा, हिन जे इन सॼे करेक्टर जे बावजूदि बि हिन खे इन क़िस्म जो पोर्ट्रेट कयो वियो त हिकु फ़रिश्तो आहे पाकिस्तान में। हाणे उहो जेको माण्हुनि जे ज़हननि में हिकिड़ो प्रोपेगेंडा कयो वियो आहे उहो हिकिड़े तबिके जे ज़हननि में जेको वेही रहियो आहे उहो न निकिरी रहियो आहे। हिकिड़ो इन जो सब्जेक्ट हिकिड़ो मां पहलू इहो आहे। ॿियो पहलू इहो आहे जो जेके ॿियूं मख़सूस इहे पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी आहे या मुस्लिम लीग नून आहे, इन में ही नए माण्हुनि खे स्पेस कान ॾींदा आहिनि सियासत जो, यानी जेकॾहिं को नओं माण्हू सियासत ज़ाहिर सियासत त ॿिया बि माण्हू करणु चाहिनि, पर छा आहे जेको ही हिते जंहिंजी ग्रुपिंग आहे जेके उहे ग्रुप जेके आहिनि उहे नवनि माण्हुनि खे स्पेस कान ॾींदा आहिनि
त ही हिकिड़ी अहिड़ी पार्टी हुई जेकी ओपन थी वई ऐं उहे जेके नवां माण्हू जेके जिनखे स्पेस न मिलियो उहे उन्हनि वञी हिनखे जॉइन करे छॾियो। त ज़ाहिर ॻाल्हि आहे त हिनखे ॿई पहलुनि सां इहो फ़ाइदो थियो। हिकु त जेको हिन जो हिकिड़ो ग़लीज़ ऐं घटिया करेक्टर हुयो उन खे जेको आहे हिकिड़ो ऑनेस्ट डेडिकेटेड हिन जी जेकी पिक्चर पेश कई वई क़ौम जे साम्हूं त ही करप्ट कान्हे, ही चोर कान्हे। हालांकि जेको माण्हू ज़कात फित्र ऐं सदकात जा पैसा खाई वञे त अंदाज़ो लॻायो त हुनजी मेंटेलिटी छा हूंदी। यानी मुस्लमान बहसियत मुस्लमान त माण्हू ख़ौफ़ में मरी वञे जेकॾहिं हू सदके ऐं ख़ैरात जा ज़कात जा पैसा जेके उहे हज़म करे, पर हे जेको माण्हू उहे पैसा हज़म करे सघे थो त बाक़ी छा आहे। ऐं हिन जा जेके बिलियंस ऑफ करप्शन जा जेके केसिस आहिनि हुकूमत जी मां सम्झां थो या नाइली बेवकूफ़ी, त उहे जेके केसिस आहिनि उहे उन्हनि उन अंदाज़ सां टेकअप ई कान कया आहिनि, छो जो आहिनि त सभु चोर न। दरअसल ॻाल्हि आहे त जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे इमरान ख़ान जे ख़िलाफ़ त उनखे जेकी पंहिंजी हुकूमत में वेठल पार्टीज़ आहिनि उनखे अची करे पधिरो कनि। त जीअं जेकॾहिं चयो वञे थो त कुझु उनजा सपोर्टर्स आहिनि उन्हनि खे अंधाधुंध तरीक़े सां फॉलो कनि था त एटलीस्ट उन्हनि में उहो शऊर जीअं पैदा थी वञे। जमाली साहिबु ऑडियोज़ जेके आहिनि उहे लीक थींदियूं रहनि थियूं, ऑडियोज़ मथां ऑडियोज़ वेंदी रहनि थियूं। सो ॻाल्हि असीं कंदासीं त अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार जे पुट नजम निसार जी हिकु ऑडियो लीक थी आहे जंहिंमें हू हिकु PTI उम्मीदवार सां ॻाल्हि करे रहिया आहिनि ऐं चई बि रहिया आहिनि त जेको आहे पंहिंजे उन्हनि वालिद सां अची करे शुक्रियो अदा कनि। त कहिड़ी ॻाल्हि ते शुक्रियो अदा कयो वञे थो चवनि पिया हू। ऐं ॿियो त इहो जेको हिन ते रद्द अमल आयो आहे, रिएक्शन आयो आहे अॻूणे चीफ जस्टिस साक़िब निसार जो, उन्हनि एक्सेप्ट त कयो आहे पर हू चवनि था त ही जेकी आहे तोड़े मरोड़े इन शइ खे पेश कयो वियो आहे। आवाज़ त उन्हनि जे पुट जी आहे। मुबैना ऑडियो ज़ाहिर इहो ई चवंदो, पर हिन बदकिस्मती इहा आहे जो हिन दफ़े इमरान ख़ान इहो फरमायो पाण पंहिंजे जेके बि हुनजा सपोर्टर्स आहिनि त उहो टिकेटुनि जी विरासत जेको आहे उन दफ़े उहो पाण कंदो ऐं पाण वरी इक़रार बि कयईं त पोइ दफ़े टिकेटुनि जी विरासत में पैसा हलिया, करोड़े रुपयनि जूं रिश्वतूं हलियूं, पाण ई इक़रार कयो अथई। त हिन दफ़े बि साॻियो अमल थियो आहे त साबित इहो थो थिए त PTI जी जेकी सॼी पार्टी आहे उहो ठही रुॻो पैसा कमाइण जे लाइ आहे। यानी 1 करोड़ 20 लख रुपया साक़िब निसार जो पुटु जेको आहे उहो हिकिड़े उम्मीदवार खां घुरी रहियो आहे। अहिड़े तरीक़े सां चौधरी एजाज़ जी तव्हां ऑडियो ॿुधी हूंदी जंहिंमें हू रुॻो इमरान ख़ान सां मीटिंग फिक्स करण जो करोड़ रुपयो घुरी रहियो आहे। अच्छा, अहिड़े तरीक़े सां तव्हां चीफ जस्टिस जी सस जी जेको आहे ॿुधी हूंदी त कीअं उहो फेवर ॾिनी पई वञे। त हाणे मसइलो इहो आहे न त इहा जेकी पूरी नसल जेकी हिन ख़राबु करे छॾी आहे, यानी खुलेआम जेके चइजे न त रिश्वतखोरी जो बाज़ार जेकॾहिं गरम थियो आहे। ॾिसो मां इहो हिन मुल्क जॾहिं खां ठहियो आहे न हिन में रिश्वत करप्शन सभु रही आहे, कोई हिन में डाउट न आहे मूंखे, पर जेतिरी खुलेआम वल्गरिटी करप्शन जो इस्तेमालु ऐं जीअं करप्शन ते धाड़ा हणणु जेतिरो PTI जे दौरे हुकूमत में थियो आहे या हिन जी पार्टी जे अंदरि थियो आहे इन खां अॻु बि हिननि में कान थियो आहे। ॾिसो मुस्लिम लीग नून हुजे इन्हनि सभिनी इहे बि वठंदा टिकेटुनि जे नाले ते फीस जी मद में इहे बि पैसा वठंदा। इहे न त मां चवंदो त पीपल्स पार्टी या नून लीग वारा इहे पैसा कान वठंदा हूंदा सीटुनि जी, पर छा आहे जो हीअ वठंदा उन ज़माने में बि त उनजी हिकिड़ी मुक़ररु कंदा त 5 लख 10 लख रुपया ही फीस जी इन करे टिकेट आहे त ज़ाहिर पार्टी फंड में पैसा ईंदा त ज़ाहिर पार्टी वरी कैंपेन हलाईंदी आहे। इन क़िस्म जूं शयूं थींदियूं रहंदियूं हुयूं ऐं हर पार्टी में थींदियूं आहिनि, अॼु बि थींदियूं आहिनि। पर जंहिं तरीक़े सां ही पैसा वठी रहिया आहिनि करोड़नि रुपया, इन क़िस्म जो कॉन्सेप्ट तमामु घटि रहियो आहे। मां इहो नथो चवां न रहियो आहे, पर तमामु घटि रहियो आहे की 1-2 सीट ते अहिड़े तरीक़े सां थींदो हुयो। हे त बिल्कुलु चवंदा आहिनि न हिकु त चोरी ॿियो सीनाज़ोरी, यानी दादागिरी सां, यानी हिननि जेकी अंत मचाई आहे पाकिस्तान में ऐं हिननि जेके इहे करप्शन जा रस्ता खोलिया आहिनि ऐं खुलेआम करप्शन, ऐं वरी इन ते जेकॾहिं कंहिं इंक्वायरी जी ॻाल्हि कयो या कुझु कयो त वरी तव्हां ते सोशल मीडिया जी ब्रिगेड जेको आहे हमलो करे जेको आहे कंहिं ॿिए जे कैरेक्टर ते जेको आहे उहो उनजी एसेसिनेशन शुरू करे छॾींदा ऐं उनजे न छॾींदा माउ, न छॾींदा भेण, न छॾींदा फैमिली जो इहा जेकी हिननि जी मेंटेलिटी थी वई आहे त जेको हिननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए या जेको हिननि जे बारे में हक़ाइक़ अवाम खे ॿुधाए उन जे ई पुठियां लॻी वेंदा आहिनि। हाणे तव्हां ट्विटर ते बि ॾिसो न अॼुकल्ह इहो मुस्तक़िल सिलसिलो जॾहिं खां PTI आहे तॾहिं खां तव्हांखे नज़र अचे थो त इन खां अॻु में त कान। अच्छा, पोइ त इहो साफ़ ज़ाहिर बि असीं चऊं था जेके जहिड़े क़िस्म जो शर्तूं रखनि था हुकूमत सां त पोइ त ही ॻाल्हियूं बि हिननि जूं कंहिं बि हवाले सां कामयाबु कोन थियूं त वरी ही हाणे एहतिजाज बि करणु चाहिनि था जंहिंजे नतीजे में जेको आहे हिननि खे शायदि इजाज़त बि न मिली आहे पंजाब में एहतिजाज करण या जलसा जुलूस करण जी। ॾिसो जेकी मुंहिंजी इतला आहे उहा हिकिड़ी सिंपल आहे त जेके हिन टिकेटूं विरायूं आहिनि उन में PTI में तमामु घणी ग्रुप बंदी थी चुकी आहे।
फवाद चौधरी खे बि मुंहिंजे ख़्याल में चाहे टिकट थो त चाहे थी मिलण त वञे जेको आहे पियो। इलेक्शन थोरे अरसे जे लाइ भले 2-3 महीना पोस्टपोन थियनि त जीअं पंहिंजो PTI बि हाणे पाण चाहे PTI पाण चाहे रही आहे त इहे मामला जेके आहिनि थोरो पोस्टपोन थियनि त जीअं हिन मामलनि खे सेटल कयूं, छो जो जेकॾहिं जंहिंखे टिकट ॾिनी आहे इमरान ख़ान ऐं वरी उनजे मुक़ाबले में को PTI जो ॿियो माण्हू आज़ादु उम्मीदवार जे हिसाब सां बीह रहियो त ज़ाहिर आहे हिननि जा वोट जेके आहिनि डिस्टर्ब थींदा ऐं पोइ हिननि जे हाराइण जा चांसिस जेके आहिनि तमामु वधी वेंदा। त हीअ उन्हनि शयुनि खे टैकल करे रहिया आहिनि त हिननि खे बि ज़ाहिर टाइम खपे, स्पेस खपे। ॿियो हिननि खे इहो ख़दशो हाणे थी वियो आहे त जेकॾहिं कोर्ट जो जेको बि मामलो हली रहियो आहे सुप्रीम कोर्ट में, ॾिसो कोर्ट त हिकिड़ो ऑर्डर जो अञा ताईं स्टैंड त करे थो न त 14 मई ताईं इलेक्शन कराइणी आहे। हाणे अॼु 1 मई थी वई जी, त हाणे कुझु ई ॾींहं अकुल जेको आहे हिन शइ जी इजाज़त ॾेई रहियो आहे त 14 मई ते इलेक्शन थींदी। असां त पहिरियों ख़ैर चवंदा हुआसीं पर हाणे नामुमकिन नात में शामिल थी वई न। त हाणे ही कुझु बि करे छॾनि, छा बि करे छॾनि, ॾिसो जून में बजट अचिणो आहे ऐं जून खां जुलाई ताईं यानी 30 जुलाई ताईं चइनी सूबनि जा जेके बि बजट ईंदा, वरी क़ौमी असम्बली जो बजट ईंदो, इन खे पाया तकमील ताईं पहुचणो आहे। त जुलाई त हिन जो बजट में गुज़रणो आहे, चाहे कुझु बि करे छॾनि। वरी इन बजट ते बि हाणे जेकॾहिं अगस्त में जेकॾहिं केयरटेकर अचे थी त उहो त उअं ई अचणी हुई। सही आहे, मूंखे इन में कहिड़ी फिलॉसफी आहे? वरी को डेडलाइंस ॾियनि पिया त 14 मई खां अगरि असेंबली जेको आहे तव्हां टोड़े छॾियो ऐं वरी कुझु शर्तूं पेश कंदा त बजट न ॾियो। सो जुलाई में चलो मां चवंदो जुलाई जो हिकिड़ो महीनो आहे न, इहो ई महीनो आहे न। जेकॾहिं चलो जुलाई में केयरटेकर अची बि थी वञे, ठीकु आहे, त तव्हां अकुल जी जेकॾहिं तव्हांखे फहम उनजी इजाज़त ॾे त बि वञी जेको आहे इलेक्शन त वञी सेप्टेम्बर में थींदे न। हा अल्टीमेट हाणे हिन त बाक़ी हिकिड़े महीने जो ई डिफरेंस आहे न। पर हू शायदि पंहिंजी ॻाल्हि जेको आहे मञाइण चाहिनि। हिन ॻाल्हियुनि जे नतीजे में तव्हांखे आउं अॼु ॿुधाए रहियो आहियां ऐं पंहिंजे नाज़रीन खे बि ॿुधाए रहियो आहियां त इहो सॼो बेनिफिट जेको आहे मौजूदा हुकूमत खे मिलंदो। ऐं हिन ॻाल्हियुनि जे नतीजे में जेके इहे इलेक्शन जे हवाले सां मुज़ाकरात थी रहिया आहिनि, ओके, त इन जो मतिलबु आहे त जेकॾहिं केयरटेकर अगस्त में अची बि वई त पोइ उहा केयरटेकर जेको आहे उहो रुगो 3 महीने लाइ न हूंदी। अच्छा, उहा केयरटेकर जेको आहे उनजो जेको टेन्योर हूंदो, 2 ऑप्शन आहिनि जेके मुंहिंजी नज़र में जेके आउं सम्झी सघां थो। हिकु ऑप्शन इहो आहे त जुलाई में जेको आहे उहा इहा हुकूमत पाण जेको आहे हिन मुल्क में फाइनेंशियली एमरजेंसी नाफ़िज़ करण ते गौर करे रही आहे। ऐं जेकॾहिं एमरजेंसी नाफ़िज़ थी वई, फाइनेंशियल एमरजेंसी में छा फाइनेंशियल एमरजेंसी जॾहिं लॻंदी आहे त मुल्क में जेको आहे तव्हांजो जेको अधु कानून हूंदो आहे उहो सस्पेंड थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं इहो थी वियो त पोइ हिन मुल्क में 1 साल अञा इलेक्शन कान थींदी। अच्छा, पोइ इलेक्शन जेके आहिनि अक्टूबर 2024 में जेको आहे वञी थी सघनि था। यानी कि जेको बि हाणे अगस्त में लॻे या जुलाई में लॻे या अक्टूबर में लॻे, आउं इहो नथो चई सघां, पर इन ॻाल्हि ते तमामु संजीदगी सां हिन वक़्तु गौर थी रहियो आहे। छो जो पाकिस्तान में जेकी हींअर मुआशी सूरत हाल आहे उहो तमामु ख़तरनाक थी चुकी आहे। पाकिस्तान में जेके इंटरनेशनल मां सम्झां थो त हिकिड़ो वॾो दुनिया में भूचाल अचण वारो आहे इकनॉमी तौर ते। अच्छा, ऐं उन भूचाल में मुंहिंजी पंहिंजी राय जे मुताबिक़ त उन में पाकिस्तान खे काफ़ी हद ताईं फ़ाइदो मिलंदो। अच्छा, ऐं जेकॾहिं जेकी करंसी जेकी रशिया, चाइना, जेके इंडिया ऐं पाकिस्तान बि ज़ारा उनजो हिसो आहे, अज़रबैकिस्तान ऐं ॿिया 2-3 मुल्क आहिनि उन में, यूरोपियन सां बि शायदि उन्हनि जी ॻाल्हि हली रही आहे त जेकॾहिं इहा करंसी जेको आहे हिकिड़ी ठाही वई आहे त पाकिस्तान जेको आहे उनजो तमामु वॾो बेनिफिशरी साबित थींदो। वरी मां उहा ई ॻाल्हि कंदुमि त पाकिस्तान जी जेकी जुग्राफियाई हदूद आहे, पाकिस्तान पंहिंजी उन जुग्राफियाई हदूद जे करे जेको आहे तमामु वॾो बेनिफिशरी थींदो। छो जो जेकी ट्रेड आहे उहा वाया सी पैक जेको आहे दुनिया में थींदी। त अहिड़े तरीक़े सां उनजो तमामु घणो बेनिफिशरी पाकिस्तान थी सघे थो, पर टाइम मां सम्झां थो त इन में थोरो सो वक़्तु। अच्छा, ही हुकूमत बि जेको आहे तमामु घणियूं ॻाल्हियूं करे पई त वेंदे वेंदे असां हुकूमत खे जेको आहे सॉरी अवाम खे जेको आहे रिलीफ ॾींदा वेंदासीं, या ॿुधूं था असीं त नवाज़ शरीफ़ साहिब जो वॾो प्रेशर आहे त वेंदे वेंदे अवाम खे जेको आहे रिलीफ ज़रूर बि ॾींदा वञो, त कीअं ॾेई सघंदा? पेट्रोल त ख़ैर राति हिननि जेको आहे कोन हल्को कयो, मां जेको आहे उहो बजट में जेको थियण वारो आहे, हिकु त पघारुनि में इंक्रीज़ थी रहियूं आहिनि काफ़ी पघार। अच्छा, यानी रिलीफ बजट जे ज़रिए उन में शयूं ॾिसण में ईंदियूं। बाक़ी जेकी जीअं कॉन्ट्रैक्ट एंड डेलीवेजेस वारा तव्हांखे ॿुधायो उन्हनि जो बि सभिनी जूं पघारूं हे इंक्रीज़ करे रहिया आहिनि। हे प्लान करे रहिया आहिनि त जेके कॉन्ट्रैक्ट ते रखियल माण्हू आहिनि मुख़्तलिफ़ सूबनि में ऐं फेडरल गवर्नमेंट में
उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां रेगुलाइज़ करे कयो वञे, छो जो बहरहाल उन हवाले सां कुझु सुप्रीम कोर्ट जूं वरी जजमेंट्स आहिनि जेके रुकावट आहिनि उन में मामलनि में। इन खां अलावा ही नौकिरियुनि जो जेको आहे उहो सिलसिलो शुरू करण वारा आहिनि, जेको ईंदड़ बजट आहे उन में यानी प्लान आहे को रिलीफ ॾियण जो त इहो आहे। प्लस ॾिसो बाक़ी जेके डेवलपमेंट जा कुझु वॾा प्रोजेक्ट्स आहिनि जेके करे रहिया आहिनि, ही बिजली जे मामले ते तमामु घणो तेज़ी सां कमु करे रहिया आहिनि, त कहिड़े तरीक़े सां हिन बिजली जे रेट्स खे जेको आहे उहो मिनिमाइज़ कजे, या जेकी इहा लोड शेडिंग आहे कहिड़े तरीक़े सां इन जो दौरानिया जेको आहे उहो घटि खां घटि करे सघिजे। त उन्हनि हिननि वटि इहे 2-3 ऑप्शंस आहिनि जंहिंमें जीअं हाणे रशिया खां 55 डॉलर जे अंदरि हिननि हिकिड़ो एग्रीमेंट कयो आहे, शायदि हिन महीने जहाज़ पहुचणु शुरू थी वेंदा। ज़ाहिर आहे जॾहिं इहे सभु शयूं थी वेंदियूं त ऑटोमेटिक पब्लिक खे रिलीफ जो हिकिड़ो सिलसिलो जेको आहे शुरू थींदो। पर मुकमिल सिलसिलो इहो नथो चई सघां त हिन ई साल में उन्हनि खे एतिरो वॾो रिलीफ मिलंदो, पर एतिरो आउं चई सघां थो त जेको वॾे पैमाने ते जेके कम हली रहिया आहिनि उन में ज़ाहिर आहे 2 साल लॻनि था, 1.5 साल लॻनि था, 3 साल लॻनि था, उहो नथो चई सघां उनजो टेन्योर। पर फ्यूचर जेको आहे मां सम्झां थो त पाकिस्तान जो ब्राइट आहे। जेकॾहिं हिन इंतिशार मां असांजी जान छुटी पई जेको हींअर हली रहियो आहे, सही आहे, त ईंदड़ ॾींहं बि सुठा थी सघंदा। जमाल साहब हिकु आख़िरी ख़बर मूंखे प्लीज़ अलाउ कजो त आउं शामिल कयां, शायदि असांखे पहिरियों करणु घुरिजे या विच में, त अॻूणे वॾे वज़ीर जेके आहिनि पंजाब जा चौधरी परवेज़ इलाही, उन्हनि जे घर ते तव्हां ॾिठो त पुलिस चढ़ाई थी, तेॾी शदीद मज़ाहमत बि कई वई बाद में, ऐं वफ़ाक़ी हुकूमत चवे थी त असांखे त का ख़बर ई कोन आहे। ॾिसो ज़ाहिर आहे कंहिंजे बि घर ते इन तरह जो रेड करणु वीडियो जेके साम्हूं आया आहिनि ॾाढा ख़तरनाक मंज़र पेश कनि पिया, ॾाढो अफ़सोसनाक अमल आहे। बिल्कुलु। पर मां हिकिड़ो सवाल जेको आहे हिते छॾे वेंदुसि नाज़रीन जे लाइ, त जॾहिं आसिफ़ ज़रदारी खे गिरफ़्तार करणु बिलावल हाउस में आया त छा बिलावल हाउस जा दरवाज़ा आसिफ़ ज़रदारी बंदि करे छॾिया ऐं गिरफ़्तारी पेश न कई? छा जॾहिं फरियाल तालपुर खे अस्पताल मां वठणु आया त छा फरियाल तालपुर गिरफ़्तारी न पेश कई? छा जॾहिं नवाज़ शरीफ़ खे जेल में उनजी धीउ खे उते गिरफ़्तार कयो वियो त छा नवाज़ शरीफ़ जी धीउ उते रजिस्ट कयो? छा जॾहिं नवाज़ शरीफ़ जे घर जे अंदरि घिरी करे उनजी वालदा उन ज़माने में हयात हुई ऐं पोढ़ी माई हुई, उनजे साम्हूं उनजे पुट खे जेको आहे उनजे घर मां गिरफ़्तार कयो वियो, त छा उन गिरफ़्तारी पेश न कई ऐं पंहिंजे घर जा गेट बंदि करे वेही रही? त PTI जे सभिनी माण्हुनि जो हिकिड़ो ई रवैयो आहे, इमरान ख़ान ज़मान पार्क मां कान थो निकिरे, चौधरी जेको आहे पंहिंजे घरां, भई जेकॾहिं तव्हां ते केस सचा या कूड़ा उहो त ज़ाहिर अदालतूं तव्हां सां गॾु आहिनि। गिरफ़्तारी पाकिस्तान जे बचे खे ख़बर आहे त सभु जज जेके तव्हांखे मुकमिल सपोर्ट ॾेई रहिया आहिनि, त पोइ तव्हांखे आख़िर इहो ख़ौफ़ छो हूंदो आहे? तव्हां ॿिया बि त सभु गिरफ़्तार थिया न। मां जो मक़सदु हवाला ॾेई इन करे मूं चयो त कहिड़ो अहिड़ो लीडर आहे बेनज़ीर भुट्टो साहिबा जेको आहे एतिरा दफ़ा जेल वई, एतिरी गिरफ़्तारियूं पेश कयूं, मार्शल लॉ खां वठी ज़ियालक जे दौर खां वठी मुस्तक़िल गिरफ़्तार थींदी रही वीचारी, त आख़िर हिननि में ई छो प्रॉब्लम आहे? इहो मक़सदु ही यानी कि ही हर हिकिड़ी शइ, इन में बि को शक न आहे, मूंखे अञा ताईं यकीन न आहे त हिन में गवर्नमेंट जो को बेड नियत शामिल हुजे। गवर्नमेंट खे गिरफ़्तार मूंखे बि इहो ई शक आहे त एतिरा दफ़ा उते सीएम रहियो आहे, इन जा तालुक आहिनि, त हिन ब्यूरोक्रेसी सां मिली करे इन क़िस्म जो ड्रामो रचायो आहे ऐं सॼो मूंखे हिकिड़ो प्लान्ड ऑपरेशन लॻी रहियो आहे। प्लान्ड ऑपरेशन ऐं ड्रामो तव्हांखे नज़र अचो। नाज़रीन, वधीक मुलाक़ात असांजी सुभाणे थींदी, कुझु अहम मामलनि ते वरी असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं ॾिसंदासीं त अगेन जमाली साहब असां सां कहिड़ियूं ख़बरूं जेके आहिनि शेयर कनि था। इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।